नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया रोड में ख़बर ॾींदा हलूं त भरिया रोड भरिसां ॻोठ सतपीड़ी में मुबीना तौर गूंगे नींगर सां ज़बरदस्ती जिनसी ॾाढाई जो संदसि वारसनि इल्ज़ाम हयो है। इन सिलसिले में नींगर जे पीउ ज़ैन लाबदीन ऐं मां मसमात शरीफ़ा ख़ासकेली दाईंदे ॿुधायो त असांजे गूंगे नींगर माजिद ख़ासकेली सां जवाबदार फारूक ख़ासकेली ज़बरदस्ती जिनसी ॾाढाई करण सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए संदसि कपड़ा पिण फाड़े छॾिया आहिनि। ज़्यादती जो निशानो बणायल नींगर माजिद ख़ासकेली जे पीउ ज़ैन लाबदीन ख़ासकेली मीडिया के ॿुधायो त मुंहिंजे गूंगे पुट माजिद सां वेशी सफ़त फारूक ख़ासकेली नशे में धुत थी फसल में खणी वञी ज़ोरी जिनसी ॾाढाई करे हिन जा कपड़ा फाड़े जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि ते चक हणी सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। हिन वधीक चयो आहे त भरिया रोड थाणे ते असां जवाबदार ख़िलाफ़ फरियाद खणी वियासीं पर पुलिस केस दाख़िल करण बजाय असांखे धिका ॾेई मोटाए छॾियो। पुलिस असांखे चयो वियो त फ़ैसिलो कयो, असां केस करण जी ज़िद कई है त पुलिस नींगर जे चाचे सिद्दीक़ ख़ासकेली खे पिण थाणे ते विहारे छॾियो। हिन SSP नौशरो फेरोज़ ऐं ॿिनि वसवारनि खां अपील कंदे चयो त असां ग़रीब आहियूं, मुंहिंजे पुट जो मेडिकल कराए जवाबदार फारूक ख़ासकेली खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे राब्तो करण ते भरिया पुलिस ॿुधायो आहे त थाणे ते नींगर सां जिनसी ॾाढाई जी फरियाद खणी अहिड़ो को बि फरियादी न आयो है ऐं न ही असां कंहिं सिद्दीक़ ख़ासकेली नाले के शख्स खे गिरफ्तार कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।